अस्सलामुअलैकुम दोस्तों। ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जंहिंजी नई अचण वारी एपिसोड में छा थियण वारो आहे तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते नवां त ज़मीर जमाल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी बटण ऑल कंदा त रिस गफ़ार खान ऐं रिस हाकिम खान जो फ़ैसिलो थी वेंदो ऐं रिस हाकिम खान राज़ी थी वेंदो वारिस ऐं मीरा खे आज़ादु करण जो ऐं ओठो ऐं कमाल खान हितां भॼी वेंदा ऐं पोइ रिस हाकिम खान खे पूरी पक पवंदो त वलू जो कातल ओठो ऐं कमाल खान आहिनि ऐं रबन रिस गफ़ार खान खे चई छॾियो आहे त तूं रिस हाकिम खान खे राज़ी करे वठ ऐं रबन जो ॻाल्हि सही थी वियो। रिस हाकिम खान राज़ी थी वियो ऐं वारिस ऐं मीरा आज़ादु थी वेंदा ऐं ओठो ऐं कमाल खान हितां भॼी वेंदा ऐं पोइ हू मरण लाइ आसान थी वेंदा। हिकु पासे हाकिम खान ऐं ॿिए पासे रिस गफ़ार खान हू मरण लाइ सवला थी वेंदा ॿई शैतान। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा